ओम शांति। हिते जा वाक्य आहिनि, त्याग मुहूर्त ऐं तपस्वी मुहूर्त, सेवाधारी ही यथार्थ टीचर। 20/10/75 जा वाक्य आहिनि, टीचर्स अर्थात सेवाधारी, सेवाधारी अर्थात त्याग ऐं तपस्वी मुहूर्त। सेवाधारी केरु हूंदो आहे? जेको त्यागी ऐं तपस्वी मुहूर्त। मतिलबु टीचर्स केरु आहिनि? सेवाधारी। सेवाधारी कॾहिं कहलाईंदियूं? जॾहिं त्याग ऐं तपस्या कंदासीं। टीचर्स खे पंहिंजे अंदरि महीन रूप सां चेकिंग करणी खपे, मोटे रूप सां न बल्कि महीन रूप सां चेकिंग करणी आहे। ये उहो ई आहे, ईअं ई आहे कि सॼे ॾींहं में असांखे सर्व प्रकार जा त्याग मुहूर्त रहियासीं, ये चेक करो। सॼे ॾींहं में असां सर्व प्रकार जा त्याग मुहूर्त ठहियासीं, अथवा काथे त्याग मुहूर्त जे बजाय कोई बि साधन व कोई बि वस्तु खे स्वीकार करण वारा ठहियो। त्याग मुहूर्त जे बजाय बाबा चई चेक करो कि सॼे ॾींहं सर्व प्रकार जे त्याग मुहूर्त अथवा काथे भी त्याग मुहूर्त जे बजाय कोई भी साधन, कोई भी व्यक्ति खे, वस्तु खे स्वीकार न करण वारा ठहियो। त्याग मुहूर्त अर्थात कोई भी साधन और वस्तु के स्वीकार न करण वारा। जो त्याग मुहूर्त हूंदो न, वो कॾहिं भी कोई वस्तु स्वीकार न कंदो। जो त्याग मुहूर्त हूंदो वो कॾहिं भी कोई वस्तु खे स्वीकार न कंदो, स्वप्न में भी स्वीकार न करे। कोई असांखे सपने में भी अची करे एॾी मस्त चीज़ ॾे त असांखे सपने में भी स्वीकार न करणो आहे। जिते स्वीकार करण जो संकल्प आयो त हुते तपस्या भी समाप्त थी वेंदी। त्याग तपस्या मुहूर्त ज़रूर, जेको त्यागी हूंदो वो तपस्वी मुहूर्त ज़रूर ठाहींदो। जाते त्याग और तपस्या ख़त्म, हुते सेवा भी ख़त्म थी वेंदी आहे। जाते त्याग और तपस्या ख़त्म थी वेंदी आहे न, त उते सेवा भी ख़त्म। त्याग ख़त्म त तपस्या ख़त्म, तपस्या ख़त्म त सेवा भी ख़त्म थी वेंदी आहे। ॿाहिरां सां कोई कहिड़े भी रूप में केतिरी भी सेवा करे, परंतु त्याग तपस्या न त सेवा जी भी सफलता न मिलती। कई टीचर्स सोचते हैं कि सर्विस में सफलता छो न आहे। असां जेकी सर्विस करूं था उन में सफलता छो न आहे। सर्विस में वृद्धि न हूंदी आहे, उहो त ॿी ॻाल्हि आहे। भई सर्विस वधे नथी, उहो त ॿी ॻाल्हि आहे, लेकिन सफलता नथी मिले। परंतु विधि पूर्वक हलण, ये भी सर्विस जी सफलता है ना। सर्विस वधे नथी वो अलग ॻाल्हि आहे, लेकिन विधि पूर्वक हलण। बाबा चई न, अॼु बाबा चई न कि पवित्र रहण, सुदर्शन चक्र फिराइण, ये भी बाबा जी मददगार ठहण। पंहिंजे घर ऐं स्वर्ग खे यादि करण, हिन जी मदद खपे बाबा खे। तो ये भी सफल सर्विस ही वही ना। त विधि पूर्वक अगर असां हलूं था नियम प्रमाण, वो भी सर्विस जी सफलता। त उहा तॾहिं थींदी जॾहिं त्याग तपस्या हूंदी असांजे जीवन में। मां टीचर आहियां, मां इंचार्ज आहियां, मां ज्ञानी आहियां या योगी आहियां, ये स्वीकार करण, हिन खे भी त्याग न चइबो। भई अगर तव्हां ज्ञान ॿुधायो था, कोई तव्हांखे चए ये टीचर आहे, ज्ञान ॿुधाईंदी आहे, हाँ चइण में त ईंदो भई असां टीचर आहियूं, लेकिन असां स्वीकार न करूं कि मां टीचर आहियां न, मां वॾी आहियां न, मां इंचार्ज आहियां न। हाँ निमित मात्र सां चई सघंदा आहियूं कि टीचर जी पोजीशन ते मूंखे विहारियो आहे, या मां इंचार्ज जी पोजीशन ते आहियां, त मां जेको चवां थी उहो ई करिणो पवंदो, मतिलबु उहो ई हलणो आहे। सभिनि जी राय बि ॿुधणी आहे, अहंकार में न अचिणो आहे। अगरि तव्हां कॾहिं टीचर ठहियो, किथे इंचार्ज आहियो,
असांखे सभिनि जी राह ते हली करे हिकु फाइनल डिसीजन तव्हां द्वारा थिए, छो जी तव्हां निमित ठहियल आहियो। लेकिन हिकु अहंकार वश हूंदो आहे न कि न मां टीचर आहियां, मां इंचार्ज आहियां, मां जो चवां थी उहो करां, मां ज्ञानी आत्मा आहियां न, मां ॾाढी सुठी योगी आत्मा आहियां। हाँ, असां बाबा खे यादि कंदा आहियूं, असां में ज्ञान आहे, उहा अलॻि ॻाल्हि आहे। लेकिन स्वीकार करणु कि हा मां आहियां। ॿिया भले ई चवनि, परंतु स्वयं खे स्वीकार न करूं। अगरि स्वयं खे चईंदासीं त हिनखे बि स्वाभिमान ही चईंदासीं। त त्याग जी परिभाषा साधारण न आहे। बाबा चवनि था ये मोटे रूप जो त्याग त प्रजा ठहण वारी आत्मायूं बि कंदियूं आहिनि न। इहो मोटे रूप जो भई सम्झो कोई भेण घर छॾे हाणे सेंटर ते रहे थी, रोज़ अमृत वेलो पंहिंजी निंड बि त्याग करे थी, पंहिंजो सभु कुझु त्याग करे करे उहा सेंटर ते रहे थी, सेवा करे थी। भले माण्हू चवनि लेकिन उहो स्वीकार न करे। उहे उनखे लॻे कि मूंखे त प्राप्ति थी थिए, मां कुझु छॾियो थोरी आहे। त बाबा चवनि था कि मोटे रूप में त्याग कयो त उहो त प्रजा बि कंदी। लेकिन जो निमित टीचर हूंदी आहे न, जो निमित आत्मा हूंदी आहे, हुनजो त्याग बि महीन हूंदो आहे। हीअं न सिर्फ़ु सेंटर वारी आत्मायूं ई महीन त्याग करे, असांखे बि करिणो। भई तव्हां ज्ञान योग ज़्यादा कंदव, सेवा कंदव त तव्हांखे घर गृहस्थी में रहंदे हुए बि ॾाढो कुझु तव्हांखे महिमा या तव्हांजी तारीफ़ माण्हू कंदा, छो जो तव्हां में परिवर्तन त ईंदो वेंदो। लेकिन असां हुनखे स्वीकार न करूं। या चलो घर में न त क्लास में बि अलॻि नज़र ईंदो ई सही। त जेका निमित आत्मायूं आहिनि न, निमित अर्थात जंहिंखे बाबा एग्ज़ाम्पल चईंदो, जंहिंखे ॾिसी करे ॿिया बि ओड़ा ठहनि, त हुनजो त्याग महीन रूप में हूंदो आहे। कोई बि पोजीशन खे या कोई बि वस्तु खे कंहिं व्यक्ति द्वारा बि स्वीकार न करिणो आहे। असांखे कोई चए कि हा तव्हां ॾाढो सुठो ज्ञान ॿुधाईंदा आहियो, तव्हांजी ॾाढी मिठी आवाज़ आहे, तव्हांखे कोई चीज़ ॾे अची करे। भई बाबा जे घर में रहंदा आहियूं त असांखे चीज़ूं ॾे, कोई असांजी तारीफ़ करे, त असांखे तुरंत छा सोचणो आहे कि सभु बाबा जो आहे, बाबा खे था करनि। अगरि असांखे कोई चीज़ ॾे बि त बाबा तव्हांजी यज्ञ में इहो ॿारु ईअं चीज़ ॾे थो, छो जो बाबा खे त हुनजे बदिले ॾियणो ई आहे न। बाबा चईंदा आहिनि न, हिते असां भोग छो लॻाईंदा आहियूं, छो जो सभिनि जो धन ईंदो आहे त हुनजी शुद्धि जे लाइ भोग लॻाईंदा आहियूं, है न। सभु कुझु बाबा खे छो अर्पण करिणो आहे रोज़ु, छो जी कहिड़ी बि चीज़ हूंदी बाबा वटि वेंदी त उहा शुद्ध थी वेंदी, छो जो बाबा खे त उन्हनि जे बदिले उन्हनि खे स्वर्ग में वरसो ॾियणो आहे न। त असां मानो कि असां कंहिंखे ज्ञान ॾिनो, उन्हनि खे ॾाढो सुठो लॻियो, हुननि असांखे चीज़ ॾिनी, भई तव्हां असांखे ॾाढो सुठो ज्ञान ॿुधायो, तव्हांखे असां हीअ चीज़ ॾियूं था, त असां इहे सम्झूं बाबा ई कराए अथई, बाबा तव्हांजे लाइ इहे चीज़ ॾियनि था। त कोई बि पोजीशन, कोई बि तव्हांखे कुझु बि चए त कोई बि पोजीशन जो या कोई बि वस्तु खे कहिड़े व्यक्ति द्वारा बि स्वीकार न करो कि इहे मूंखे था ॾियनि, मूंखे था चवनि, मूंखे जे बदिले बाबा अचिणो खपे। इहे त्याग करिणो आहे। मूंखे थो ॾे, मूंखे थो चए, मूंखे थो सुठो चए न, सभु बाबा तव्हांजा ॿार ईअं था चवनि, बाबा तव्हांजा ॿार ईअं न त चए। हिकु कहावत आहे न कि जो सिद्धि खे स्वीकार कंदो आहे उहो करामत ख़ैर खुदाई, हिकु कहावत आहे। त मतिलबु कि हुन परमात्मा जो परमात्मा हुनखे ॾे थो, हुन में उहा ठगी थो करे। त इहे हिते बि सिद्धि खे स्वीकार कयो त ज्ञान युग सां प्राप्त उहे मान शान, त इहे विधि जो सिद्धि स्वरूप प्रालब्धि आहे।
त हिते भी सिद्धि खे स्वीकार कयो त ज्ञान योग सां जो प्राप्त हुओ मान व शान, त इहे बि जेको आहे न असां वटि इहे सिद्धि स्वरूप प्रालब्ध आहे असांजी। त हिन में बि कंहिंखे हिन खे बि स्वीकार करणु अर्थात सिद्धि खे स्वीकार करणु। भई अगरि असां इहे बि सोचूं कि हा इहे मुंहिंजे तप जो फल आहे, मुंहिंजी सिद्धि जो मूंखे फल थो मिले, अगरि असां इहे बि स्वीकार न करणो कि हा मां एतिरो पुरुषार्थ, पापा कॾहिं कॾहिं चईंदा आहिनि न कि ड्रामा में हूंदो त तव्हां ओतिरो पुरुषार्थ अवश्य ई कंदा, मतिलबु इहे बि ड्रामा में न हूंदा। असांजी बुद्धि एॾी विशाल एॾी सुठी आहे, इहे बि ड्रामा में आहे, मतिलबु असांखे कुझु बि स्वीकार न करणो। इहे बि बाबा त ख़ुदि ई चईंदा आहिनि कि मां बि ड्रामा जे बंधन में ॿधल आहियां। त असांजो अहिड़ो पार्ट, असांजी एतिरी सुठी बुद्धि कि असां बाबा खे बि पहचानो, इहे बि ड्रामा में असांजो पार्ट आहे। असां एॾो पुरुषार्थ करे था सघूं, इहे बि ड्रामा में असांजो पार्ट आहे। त सिद्धि खे स्वीकार जो कंदो आहे न, हुनजी प्रालब्ध हिते ई ख़तमु थी वेंदी आहे, पोइ हुनजो भविष्य न ठहींदो आहे। भई मां एॾो सुठो ज्ञान ॿुधायां थी, मां इहे त सरेंडर नथा थी सघनि, ॾिसो मां त सरेंडर बि आहियां, त बाबा चवनि था हीअं न करिणो, हिते ई ख़तमु, पोइ हुनजो भविष्य न ठाहिणो आहे। त टीचर्स जी चेकिंग ॾाढी महीन रूप सां थियणी आहे। सेवाधारी जे नाते सां त्याग तपस्या निरंतर हुजे। त्याग अर्थात हिकु बाप जी लग्न में रहणु। सेवाधारी जे नाते सां त्याग तपस्या निरंतर हुजणी खपे असांजे जीवन में। तपस्या अर्थात हिकु बाप जी लग्न में रहणु। कोई भी अल्पकाल जे प्राप्त हुए भाग्य में यदि बुद्धि जो झुकाव आहे, कोई भी अल्पकाल जे प्राप्त हुए भाग्य, सम्झो असांखे जो भाग्य बाबा द्वारा मिलियो आहे, प्राप्ति थिए थी, त मतिलबु हाणे जो असांखे चईंदा आहिनि न सिद्धि स्वरूप खां पोइ बाबा चईंदा आहिनि न जीअं जीअं तव्हां ज्ञान योग में अॻियां वधंदा हूअं तव्हां वटि ॾाढी सारी चीज़ें ईंदी वेंदियूं, ॾाढा सारा तव्हांखे माण्हू कुझु न कुझु ॾींदा रहंदा, लेकिन उहो कंहिंजे लाइ था ॾियनि, उहो बाबा जे लाइ था ॾियनि, बाबा जी यज्ञ जे लाइ था ॾियनि, मुंहिंजे लाइ थोरी था ॾियनि। त अल्पकाल जी प्राप्त हुए भाग्य में यदि बुद्धि जो झुकाव आहे वियो, त उहा सेवा में सफलता मुहूर्त न ठही सघंदा आहिनि। कि असांजी बुद्धि जो झुकाव, असांजी बुद्धि बाबा जी जॻह हुन चीज़नि में रहिजी वई, त असांखे सफलता मुहूर्त न। भई तव्हां जीअं जीअं ज्ञान योग में अॻियां वधंदा हो त तव्हां वटि चीज़ियूं बि ईंदियूं, धन बि ईंदो, लेकिन इहे सभु कंहिंजे लाइ थो अचे? बाबा जे लाइ, बाबा जे कार्य जे लाइ अचे थो न, कि असां हुनखे ॿियो अॻियां वधायूं। लेकिन अगरि असीं सोचूं कि मां ई सुठो ज्ञान योग करां थी, इन करे माण्हू मूंखे धन था ॾियनि, चीज़ियूं था ॾियनि, त सेवा में सफलता मुहूर्त न थियासीं न। सफलता मुहूर्त ठहिण जे लाइ त्याग तपस्या खपे। त्याग जो मतिलबु इहे न कि संबंध छॾे करे हिते वेही रहूं, न, महिमा जो बि त्याग। ॾिसो बाबा चए थो महिमा जो बि त्याग। कोई बि तव्हांजी तारीफ़ करे त हुनजे बदिले सभु बाबा ई थो कराए। मान जो बि त्याग, कोई तव्हांखे मान ॾे, तव्हांखे प्राइज़ ॾे, भई तव्हां एॾो हिन कार्य में एॾो अॻियां वधिया आहियो, एॾो सुठो कमु करो था, तव्हांखे मान ॾे, तव्हांखे प्राइज़ ॾे, बाबा इहे तव्हां असांखां जो करायो था न, इहे तव्हांजे लाइ प्राइज़ थो ॾे। भई बाबा खे त छा ई ॾेई सघंदा, पर त बि अॼुकल्ह जा कलयुगी माण्हू आहिनि। बाबा चई न अॼु कि मां तव्हांखे कहिड़ी प्राइज़ ॾींदमि, बाबा जेकी प्राइज़ ॾींदो हुनजे अॻियां इहे दुनिया वारा छा प्राइज़ ॾींदा असांखे। ऐं हाणे त असां बाबा जी मत ते ई सभु करूं था, बाबा ई सभु कुझु कराए थो न। प्रकृति दासी आहे असांजी, हिन जो बि त्याग करो। ॾिसो माण्हू बीमारी में केॾो दुखी था थियनि, लेकिन हिते बाबा जो ठहिण खां पोइ न बाबा असांजी कई बीमारियूं बि ठीकु कराए ॾींदा आहिनि। छो? छोजी असां बाबा जे कार्य में मददगार आहियूं।
ॾिसो बाबा असांजी बीमारी कॾहिं ठीकु कराए सघंदा आहिनि। जॾहिं असां बाबा खे यादि कंदासीं, बाबा जे कार्य में मददगार थींदासीं। मददगार अर्थात बाबा खे यादि करणु, सुदर्शन चक्र फिराइणु, परम धाम स्वर्ग खे यादि करणु। ॿियो कुझु बि मदद त इहे न करे सघंदा आहियो। अगरि तव्हां तन मन धन जी इहे त करे सघंदा आहियो न। अगरि तव्हां धन जी मदद न करे सघंदा आहियो, तन सां सेवा न करे सघंदा आहियो, त सॼो ॾींहुं बाबा खे यादि त करे सघंदा आहियो। सुदर्शन चक्र त फिराए सघंदा आहियो, परम धाम स्वर्ग खे त यादि करे सघंदा आहियो न। त बाबा चवनि था ॾिसो इहे त करे सघंदा आहियो न। त अगरि तव्हां ईअं बि कंदव त बि बाबा तव्हांजी शरीर खे ठीकु रखण लाइ तव्हांखे शक्ति ॾींदो। पर हिन जो मतिलबु इहे न कि असां हिन में अहंकार में अची वञूं कि मुंहिंजे योग शक्ति द्वारा शरीर जी बीमारियूं छुटियूं। न, मां बाबा जी कार्य में मददगार आहियां, बाबा इहे सभु कराई। त असांजी प्रकृति दासी आहे, हिन जो बि त्याग। पोइ ॾिसो महिनत कम सफलता ज़्यादा निकिरंदी। हाणे महिनत ज़्यादा सफलता घटि छो आहे? छो जी हाणे इन ॿिन्हिनि ॻाल्हियुनि में अर्थात त्याग तपस्या में कमी आहे। हिन करे असांजे जीवन में सफलता नथी अचे। जंहिंमें त्याग तपस्या ॿई आहिनि उहो यथार्थ टीचर अर्थात कमु करण वारो टीचर आहे। जंहिं आत्मा में त्याग बि आहे तपस्या बि आहे, उहो यथार्थ टीचर अर्थात कमु करण वारो टीचर आहे। न त नाम मात्र जो टीचर ई चईंदासीं, मतिलबु कंहिं कम जो टीचर न आहे। टीचर्स खे कोई बि सब्जेक्ट में कमज़ोर न थियणो खपे। बाबा चवनि था टीचर्स खे कोई बि सब्जेक्ट में कमज़ोर न थियणो खपे। अगरि टीचर कमज़ोर आहे त उहा जंहिंजे लाइ निमित ठही आहे न उहो बि कमज़ोर हूंदा। त टीचर कमज़ोर अर्थात पोइ जंहिंजे निमित उहा टीचर आहे, भई जंहिं टीचर द्वारा उहा आत्माउनि कोर्स कयो, ज्ञान था ॿुधनि, त उहो बि कमज़ोर। भई ॾिसो तव्हां हिकु डॉक्टर खे ॾेखारियो था, कई बार छा हूंदा आहिनि कि कई माण्हू न हिकु डॉक्टर, ॿियो डॉक्टर, टियों डॉक्टर, हीअं डॉक्टर ई कंदो रहंदो आहे। पोइ हुनजो शरीर ठीकु रहंदो? भई तव्हां हिकु डॉक्टर करो, हुनजी राय ते हलो। हा, बाक़ी अगरि तव्हांखे हिकु डॉक्टर जी ॻाल्हि सम्झ में नथी थिए, तव्हांखे उहो इम्प्रूवमेंट नथो थिए, त तव्हां ॿियो डॉक्टर करो। लेकिन थोरो असां ख़ुदि जेको जीअं उहो चए थो, अगरि ईअं कंदा रहंदासीं न, त पहिरियों ख़ुदि खे बि ॾिसो, ईअं न डॉक्टर ई ख़राबु हुजे। त उहो ई हिते बि आहे। सम्झो तव्हां हिकु जो तव्हांखे जे कोर्स करायूं, तव्हां अगरि हुन जी ॻाल्हि तव्हांखे नथी सम्झ में अचे, उहो जो तव्हांखे जीअं चए थी उहो कंदा हलो। छो जी बाबा ई निमित ठाहे करे उन्हनि खे कराईंदा आहिनि। लेकिन अगरि उहो तव्हांखे अॻियां वधाए, तव्हां सोचो था कि मां अॻियां वधणु चाहियां थी लेकिन नथी वधी सघां, त जेका वॾा टीचर हूंदा आहिनि उन्हनि द्वारा बाबा जो ज्ञान असां सम्झूं। न त ख़ुदि जी बुद्धि त आहे ई सही, ख़ुदि जी बुद्धि बि त आहे। बाबा सां अगरि असां ख़ुदि योग नथा लॻायूं त असां टीचर जे अॻियां पुठियां उन्हनि जे अनुसार हलंदा आहियूं। लेकिन अगरि असांजो बुद्धि योग सुठो आहे बाबा सां, त असां अॻियां वधी सघंदा आहियूं। बाबा चए थो अगरि टीचर कमज़ोर आहे त जंहिंजे निमित तव्हां आहियो उहो बि कमज़ोर हूंदा। इन करे अगरि तव्हां ज्ञान ॿुधाईंदा आहियो न, ज्ञान न बि ॿुधायो था, लेकिन असां बाबा खे पहचानियो आहे, बाबा जो ज्ञान योग करूं था, त असांखे असांजी स्थिति ॾाढी सुठी दिन प्रतिदिन थियणी खपे। हिन सां छा थींदो? असांजी स्थिति द्वारा ॿियनि जी स्थिति बि सुठी थींदी वेंदी, न त ॿिया बि कमज़ोर थींदा। इन करे टीचर्स खे सभी सब्जेक्ट में परफेक्ट थियणो आहे। टीचर्स जो इहे कमु न आहे कि उहो चए कि छा करां, कीअं करां, या चए कि ईंदो न आहे। इहे टीचर्स जा बोल न आहिनि, इहे प्रजा जा बोल आहिनि। टीचर कॾहिं कहलाईंदी? जॾहिं हुनखे हर श्रीमत बुद्धि में हूंदी, जॾहिं हुनजे हर कर्मनि में बाबा जो
ज्ञान योग नज़र ईंदो। उहा सक्सेसफुल टीचर हूंदी आहे। अहिड़ी टीचर कॾहिं न चईंदी छा करां कीअं करां, ईंदो न आहे। ये पंहिंजी के सफलता मुहूर्त सम्झंदा आहियो, चेक करो काथे न काथे रुकावट आहे, हिन करे सफलता मुहूर्त नथा थी सघूं। त बाबा चवनि था अगरि तव्हां पंहिंजे जीवन में मूल ॻाल्हि बाबा असांखे छा था ॿुधाइनि, अगरि असांजे जीवन में सफलता न आहे त काथे न काथे त्याग ऐं तपस्या में कमी आहे। जाते त्याग तपस्या जी आकर्षण हूंदी उते सर्विस बि आकर्षित थी करे पुठियां पुठियां ईंदी। अगरि असांजे जीवन में त्याग तपस्या हूंदी न त सर्विस बि आकर्षित थी करे पुठियां पुठियां ईंदी। मतिलबु माण्हू असांखे चईंदा कि हा असांखे ईअं ॿुधायो ईअं ॿुधायो ईअं ॿुधायो, सम्झो त असांजे त्याग ऐं तपस्या जे बल सां ई सर्विस में वृद्धि थी सघंदी आहे। त बाबा चवनि था ईअं अहिड़ा सफलता मुहूर्त टीचर ठहो, अहिड़ा टीचर्स जे पुठियां सर्विस जी वृद्धि जो आधार आहे। इनखे चईंदासीं लकी अर्थात भाग्यवान आत्मा। हिन जे लाइ कहावत आहे धूल बि सोनो थी वेंदो। हिन जे लाइ छा कहावत आहे, जंहिंजे जीवन में त्याग तपस्या हूंदी आहे न उन्हनि जे लाइ कहावत आहे धूल बि सोनो थी वेंदो आहे। छो जी उन्हनि जे जीवन में उन्हनि खे सभु कुझु सर्विस प्राप्त थींदी रहंदी आहे। त काथे त धूल काथे त उहो सोनो थी वेंदो आहे। काथे त पहिरियों कम जा न हुयासीं न, हाणे असांजी एतिरी वैल्यू थी वेंदी जॾहिं असांजे जीवन में त्याग तपस्या ईंदी ऐं बाबा जो ज्ञान योग कंदासीं त असांजो जीवन सोने जहिड़ो थी वेंदो, धूल बि सोनो थी वेंदो, अर्थात सफलता मुहूर्त ठही वेंदो। टीचर्स अहिड़ा सफलता मुहूर्त आहियो, नंबरवार त हूंदा ई आहिनि। टीचर्स जे नंबर त अॻियां आहिनि, बाबा चवंदा आहिनि टीचर्स जा नंबर त अॻियां आहिनि। अच्छा अगरि अहिड़ा सफलता मुहूर्त न ठहिया हो त हाणे खां ठही वञिजो। बाबा चवनि था अगरि अहिड़ा सफलता मुहूर्त न ठहिया आहियो त हाणे खां ठही वञिजो। ॿियो बाबा अॼु चवनि था बाबा सां प्रीत निभाइण वारनि जा मुख्य लक्षण छा आहिनि, अॼु बाबा ॿुधाइनि था। बाबा के जीवन जो साथी ठाहियो अथव, बाबा खे जीवन जो साथी ठाहियो अथव। साथी सां गॾु सदा साथ निभाइबो आहे न, साथ निभाइण अर्थात हर क़दम उन जी मत ते हलणो पए। साथ निभाइण अर्थात साथी सां गॾु सदा साथ निभाइणो हूंदो आहे। जो बाबा साथी आहे न, बाबा के जीवन जो साथी ठाहे त बाबा साथी सां गॾु सदा साथ निभाइण अर्थात हर क़दम उन जी मत ते हलणु, त क़दम क़दम ते उन जी मत ते हलणु अर्थात साथ निभाइणु। अहिड़ा निभाइण वारा आहियो या सिर्फ़ु प्रीत लॻाइण वारा आहियो? कोई त हाणे ताईं प्रीत लॻाइण में ई लॻल आहिनि। हिन करे चइबो आहे कि इन करे चईंदा आहिनि कि योग न लॻंदो आहे असांजो। चेक करो, हाणे अञा चईंदा योग न लॻंदो आहे। जंहिंजो थोरो समय योग लॻंदो आहे पोइ टुटी वेंदो आहे, अहिड़े खे चईंदासीं प्रीत लॻाइण वारा। जो प्रीत निभाइण वारा हूंदा आहिनि उहो प्रीत में ई खोयल उहे रहंदा आहिनि। उन्हनि खे देह जी संबंधनि जी सुध-बुध हूंदी, उन्हनि खे देह जी संबंध जी सुध-बुध भूली हुई हूंदी आहे। त तव्हां बि बाप सां गॾु अहिड़ी प्रीत निभायो जो पोइ देह जे संबंधी यादि कीअं अची सघंदा। मतिलबु यादि ईअं न कि असां दुनियादारी में त असांखे रहणो ई आहे, कर्म त करिणो ई आहे, जंहिंसां जो कमु आहे उहो त करिणो ई आहे। किथे कुझु गड़बड़ी आहे त बाबा जी यादि में उन्हनि जी मदद करणी आहे। ईअं न असां बाबा जी यादि में वेठा आहियूं, माण्हू वीचारा असांजी मदद जे लाइ चिल्लाइनि। अगरि असां घर में आहियूं, कंहिंखे मदद खपे, कोई छा आहे छा न,
त असां बाबा खे पंहिंजी बुद्धि द्वारा यादि करे उन्हनि जी मदद करूं। त बाबा हीअं थो चए असांजी बुद्धि जी प्रीत बाबा सां गॾु हुजे। हीअं न कि कोई बि ॻाल्हि ईअं थी वई त असांजो बुद्धि जो डिस्कनेक्ट थी वञे बाबा सां। त हीअं न, प्रीत निभाइण अर्थात सदा बाबा सां बुद्धि योग लॻण, सदा साक्षी स्थिति में स्थिति करे हर कर्म करणु। प्रश्न आहे हिकु, प्रश्न बाबा खां पुछनि था, बाप द्वारा प्राप्त हुई शक्तियुनि जो प्रैक्टिकल जीवन में शक्तिपन जी निशानी छा ॾेखारे मिलंदी? अगरि बाबा द्वारा असांखे शक्ति मिली आहे त उन जी निशानी छा आहे असांजे जीवन में? शक्तिपन जी निशानी आहे कि किथे बि कंहिंमें उन जी आसक्ति न पवंदी। ॿियो, शक्ति रूप सदा सेवा ते तत्पर रहंदा। सेवा में रहण वारा ही किथे बि, सेवा में रहण वारनि जी किथे बि आसक्ति न हूंदी। सेवा करण वारा त्याग तपस्या मूर्त वारा हूंदा, इन करे उन्हनि जी किथे बि आसक्ति न हूंदी, अर्थात उन्हनि खे बॉडी कॉन्शियस न हूंदो। बाबा चवनि था अगरि असां में शक्ति आहे त असांजी कंहिंमें आसक्ति न पवंदी, मतिलबु किथे कंहिंजे लाइ झुकाव न हूंदो। ॿियो, असां सेवा ते सदा तत्पर रहंदासीं। शक्ति हूंदी तॾहिं त सेवा ते तत्पर रही सघंदा आहियूं न। सेवा में रहण वारनि जी किथे बि आसक्ति न वेंदी। सेवा करण वारा त्याग तपस्वी मूर्त हूंदा न, हिन करे उन्हनि जी आसक्ति न वञी सघंदी आहे। अर्थात उन्हनि खे कॾहिं बॉडी कॉन्शियस न ईंदो, कॾहिं बि देह जे संबंध पदार्थ वस्तु वैभवनि जे कारण उहा पंहिंजी सर्विस न छॾे छॾंदा। सम्झो कुझु चीज़ न मिली शरीर जे लाइ, या केरु खाइण लाइ न ॾिनो, के माण्हुनि देह संबंधी जेका हूंदा आहिनि उन्हनि खे कुझु थी वियो, या उन्हनि जे कारण उन्हनि ज्ञान नथा ॾेई सघनि। थी न, असां कई माण्हुनि खे हूंदो आहे न, अरे असां कीअं ज्ञान ॿुधायूं, बॉडी कॉन्शियस। बाबा चवंदा आहिनि जंहिंमें शक्ति हूंदी आहे न उनमें बॉडी कॉन्शियस न हूंदो, सेवाधारी हूंदा, उन्हनि जी आसक्ति न वेंदी। टे, उन्हनि खे शक्तियूं ॾियण वारो बाप ऐं उन्हनि द्वारा मिली हुई शक्तियूं ई यादि रहंदी। शक्तियूं ॾियण वारो बाप ऐं उन्हनि द्वारा मिली हुई शक्ति यादि रहंदी। अहिड़ा शक्ति अवतार ही माया जी ठही सघंदा आहिनि। अहिड़ा शक्ति अवतार ही माया जी ठही सघंदा आहिनि। अच्छा, ओम शांति। बाबा खे यादि करो।